जय झूलेलाल। मुंहिंजो नालो कनिष्का राजपाल आहे। मां ॿिए दर्जे में पढ़ंदी आहियां। मुंहिंजो स्कूल जो नालो जोधाम इंटरनेशनल स्कूल इंदौर आहे। अॼु मां तव्हांखे हिकु बांदरमल जी ॻाल्हि ॿुधाईंदमि। बांदरमल जी छठी पुराणी चैन हदंता आहे कहाणी। बांदरमल जी छठी पुराणी चैन हदंता आहे कहाणी। जॾहिं मींहुं करे वसकार छुटन छठिय माथा ने साथ करे पुसाए पाणी पाणी। बांदरमल जी छठी पुराणी चैन हदंता आहे कहाणी। छठी पुराणी जॾहिं थिए थो उस खां व्याकुल चए छठीअ खे बांदरमल खुल। जॾहिं थिए थो उस खां व्याकुल चए छठीअ खे बांदरमल खुल। थिए उन्हारे में भी साणी। बांदरमल जी छठी पुराणी चैन हदंता आहे कहाणी। बांदरमल जी छठी पुराणी चैन हदंता आहे कहाणी। कुलेर खे बंदूक बणाए पुछंदो आहे को त ॿुधाए। कुलेर खे बंदूक बणाए पुछंदो आहे को त ॿुधाए। पेके वई छा घर जी राणी।